अस्सलाम वालेकुम दोस्तों, मां इलियास तरे तव्हां ॾिसी ऐं ॿुधी रहिया आहियो पंहिंजे यूट्यूब चैनल थर थाक खे। थर थाक जेको तव्हांजो पंहिंजो टीवी चैनल आहे, जंहिं कराची खां कश्मीर ऐं केटी खां कारोंजर ताईं सॼी सिंध खे तव्हांजे आॾो रखियो आहे। गीत, मौसीक़ी जा नवां आइटम्स, मुख़्तलिफ़ वीडियोज़, डॉक्यूमेंट्रीज़, स्टोरीज़, इंटरव्यूज़ ऐं घणो कुझु। अॼु तव्हां सां जेका अहम ॻाल्हि ऐं अहम जेका ॻाल्हि आहे उहा शेयर करणु पिया वञूं, उहा इहा आहे त सिंध जो नामियारो लोक फनकार हैदर रिंद, जेको हिन वक़्तु असां में मौजूदु त नाहे रहियो, पर हुन जा गीत अॼु बि माण्हू पंहिंजे चाह, दिलचस्पी ऐं मुहबत सां ॿुधनि था। संदसि आवाज़ में ॻायल केतिरा ई अहिड़ा गीत आहिनि जेके मशहूरु बणिया ऐं ॾे परॾे में उन्हनि पंहिंजो वारो वॼायो। अॼु बि उहे ओतिरे ई चाह ऐं दिलचस्पीअ सां ॿुधा वञनि था। कारोंजरा घुमण जहिड़ो हिकिड़ो शानदार ऐं ख़ूबसूरत गीत बि हैदर रिंद जे आवाज़ में मशहूरु थियो। इन ते तफ़सीली करियूं था कचेरी। उनखां अॻु में तव्हां दोस्तनि खे गुज़ारिश आहे त पंहिंजो यूट्यूब चैनल थर थाक जेकॾहिं पहिरियों भेरो पिया ॾिसो त थर थाक खे सब्सक्राइब ज़रूरु करियो। तव्हांजे सब्सक्राइब करण जे नतीजे में पंहिंजो थर थाक टीवी चैनल ॾे परॾे जे तमामु घणनि वधि खां वधि माण्हुनि ताईं ॾिठो वेंदो ऐं ॿुधो वेंदो। थर थाक खे सब्सक्राइब करण सां गॾु उनजे भरिसां मौजूदु जेका घंटड़ी आहे उनखे बि क्लिक करियो त जीअं तव्हां वटि हर क़िस्म जो वीडियोज़ जा नोटिफिकेशन्स ईंदा रहनि। THAR थर ऐं थोरो स्पेस ॾेई पोइ लिखो THAK थर थाक। बिल्कुलु पंहिंजो टीवी चैनल निकिरी ईंदो ऐं तव्हां उनखे सब्सक्राइब ज़रूरु कजो। सो दोस्तों, पाण ॻाल्हि पिए कईसीं त हैदर रिंद जे आवाज़ में ॻायल जेके केतिरा ई गीत मशहूरु थिया, उन्हनि में कारोंजरा घुमण जहिड़ो गीत बि संदसि आवाज़ में तमामु घणो ॿुधो ऐं मशहूरु थियो। हैदर रिंद जेको कारोंजर खे घुमण जो सबबु ॼाणाईंदे उनखे पंहिंजे मिठड़े ऐं ख़ूबसूरत आवाज़ में जेको कारोंजर खे ॻायो आहे, यकीनी तौर ते कारोंजर इहो लहे थो। कारोंजर जेको सिंध जो शान आहे, उहो रुॻो थर जो न, उहो धरती जो शान आहे। पर थर जी तो सुञाणप आहे। रूपरे कोहली देश में मौजूदु सिंध जे हिन अॾोल जबल खे सिंध जे केतिरनि ई शाइरनि ॻायो आहे। अयाज़ खां वठी ऐं हलीम बाग़ी ताईं केतिरनि ई शाइरनि हिन हसीन ऐं ख़ूबसूरत कारोंजर जबल ते पंहिंजा गीत सर्जिया आहिनि, पंहिंजा ॿोल लिखिया आहिनि, पंहिंजे दिलि जो आवाज़ बयानु कयो आहे। कारोंजर वाक़ई घुमण जहिड़ो आहे, जिते जी हिकिड़ी पंहिंजी अलॻि थलॻि दुनिया आहे। कारोंजर जबल जंहिंमें ग्रेनाइट ऐं लातदाद क़ीमती ॾे परॾे में मशहूरु जेका मैदनियात आहे उहा मौजूदु आहे, पर उनखे टुकियो, कटियो ऐं उनखे ख़तमु करण जो जेको सिलसिलो शुरू थियो हो, उहो डे टू डे अॼु ॾींहं ताईं बि जारी आहे। केरु रोकींदो कारोंजर जी तबाही खे? इन ते यकीन करियो, असां सभिनी खे गॾिजी जदोजहद करणु घुरिजे। कारोंजर जेको न रुॻो थर जी सूंहुं आहे, पर उहो धरती जो शान आहे ऐं ॾे परॾे में मौजूदु समूरी सिंध जे सिंधी माण्हुनि जी सुञाणप आहे। कारोंजर सिंध जी सुञाणप आहे, थर जी सुञाणप आहे, पाकिस्तान जी सुञाणप आहे। पाकिस्तान जी तरक़ी ऐं ख़ुशहाली में बि कारोंजर जी आवाम जो वॾो किरदारु आहे। कारोंजर ई जबल न रुॻो थर ऐं सिंध जो, पर पंहिंजे मुल्क वतन पाकिस्तान जो बि शान आहे। तंहिंजे करे उनखे प्रिज़र्व करणु, महफ़ूज़ करणु ऐं उनखे बचाइण जी ज़रूरत आहे। असीं हिन वीडियो जे ज़रिए इहो मुतालबो कंदासीं त कारोंजर खे आलमी हेरिटेज करार ॾिनो वञे।
इंटरनेशनल हेरिटेज वारी लिस्ट में शामिल करे कारोंजर खे प्रिज़र्व कयो वञे, महफ़ूज़ कयो वञे। सो कारोंजर आ घुमण जहिड़ो गीत जॾहिं हैदर रिंद ॻायो ऐं ॻाए थो त यकीन करियो दिलि जा जेके दर्द आहिनि उहे बिल्कुलु ईअं खुली था पवनि ऐं माण्हू पंहिंजे हाव सां इन गीत खे ॿुधे थो त केॾो न हैदर रिंद जे आवाज़ में दर्द ऐं सोज़ आहे। हैदर रिंद जंहिं थर खे ॻायो, जंहिं छाछरे नंगर मिठी चेलार ऐं ॾीपले खे ॻायो, जंहिं उमरकोट खे ऐं जंहिं पूरे नारे पट खे ॻायो आहे ऐं सॼी सिंध खे ॻायो आहे, उन जे आवाज़ में ॻायल गीत कारोंजर आ घुमण जहिड़ो तव्हांखे ज़रूरु ॿुधणु घुरिजे। हिन वक़्तु जॾहिं हैदर रिंद असांजे विच में मौजूदु नाहे ऐं विछड़ी दूर आकाश ॾांहुं हलियो वियो आहे, तॾहिं असांखे हैदर रिंद जो यादूं, हैदर रिंद जा जेके आहिनि से ॻायल गीत अॼु बि दिलि ते मौजूदु आहिनि ऐं कॾहिं हैदर रिंद विसरण जहिड़ो न आहे। कारोंजर घुमण जहिड़ो गीत में हैदर रिंद कारोंजर जी ख़ूबसूरती, उनजे हुसन, उनजी जेका असां शानदार बीहक, उनजो जेको तमामु घणो डिघाई ऐं ऊचाईअ ते ॻाट ऊचो करे बीठल हुजणु, कारोंजर जे अंदरि मोरनि जो नचणु, डेलनि जो टिलणु, घुमण ऐं फिरणु, कारोंजर जे कोलियुनि जो, इन कारोंजर जे जबल जे चोटियुनि ते चढ़णु लहणु ऐं कारोंजर जे इन ख़ूबसूरती खे ॾिसण जे लाइ ईंदड़ माण्हुनि जी जेका आहे सा उन महफ़िलनि, उन्हनि जे माण्हुनि जे काफ़िलनि जो ज़िक्र इन कारोंजर आ घुमण जहिड़ो गीत में मौजूदु आहे। ऐं हैदर रिंद बि अहिड़े ई ख़ूबसूरत गीत खे जेको सिंध जे तारीख़ सक़ाफ़ती किरदार ते लिखियलु आहे, उनखे वरी उन ई पंहिंजे मिठड़े ऐं ख़ूबसूरत पुरसोज़ आवाज़ में ॻायो आहे। ऐं जॾहिं कारोंजर आ घुमण जहिड़ो गीत में हू पंहिंजे हिकिड़े मख़सूस जेको स्टाइल आहे, उनजो जेको लोक गीत ॻाइण जा जेके उनजा अंदाज़ आहिनि, जेकी मारवाड़ी ऐं ढाटकी ॿोलियुनि में हैदर रिंद पारां जेको ॻाइण जो जेको अंदाज़ आहे, स्टाइल आहे, उनमें जॾहिं हुन हिन कारोंजर आ घुमण जहिड़ो गीत खे म्यूज़िक खे ॻायो आहे त माण्हू जो यकीन करियो उनखे सुरूर अचियो वञे, उनखे सुकून मिलियो वञे ऐं महसूसु करे थो त असांजो जो किरदारु आहे, तारीख़ी सक़ाफ़ती किरदारु आहे, जेका असांजी सुञाणप ऐं सूंहं आहे कारोंजर, उनखे बचाइजे। उहो माण्हू बि होॾां मोट खाए थो, होॾां अचे थो ऐं महसूसु थो कराए पंहिंजो पाण खे, पंहिंजी जेका उनसियत आहे, मोहबत आहे कारोंजर सां, थर सां, उहा इन गीत में समूरे में समायल आहे। असांखे अहिड़नि मक़ामी ऐं लोक गीतनि खे महफ़ूज़ करणु घुरिजे ऐं ज़रूरु ॿुधणु घुरिजे। कारोंजर आ घुमण जहिड़ो। अॼोकी वीडियो में एतिरो ई, मिलबो वरी ॿी वीडियो में। तेसिताईं इजाज़त ॾिजो। इलियास तरीक़े। अल्लाह हाफ़िज़।